Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. इस्लामाबाद में लॉन्ग मार्च न पर धरनो हणंदासीं। पीपल्स पार्टी, नून लीग समेत समूरियूं पार्टीज़ धरनो हणण ते मुतफ़िक़ आहिनि। पीडीएम सरबराह मौलाना फज़लुर रहमान ख़ानगी टीवी जंकर सां ॻाल्हाईंदे चयो आहे त 2018 वारियूं चूंडूं असेंबलीज़ ऐं मौजूदा हुकूमत कंहिं बि रीत क़बूल नाहिनि। नाअहल हुक्मरान मुल्क हलाइण जी सलाहियत नथा रखनि। लॉन्ग मार्च ज़रिए खेनि घर भेड़ो कयो वेंदो। अपोज़िशन जो सेनेट चूंडुनि खे शफ़ाफ़ बणाइण वारे क़दम ते वावेला सम्झ खां ॿाहिरि आहे। मुख़ालिफ़ धुर ओपन बैलेट जी मुख़ालिफ़त करे वाज़े करे छॾियो त हू पैसे जी सियासत ख़तमु नथा करणु चाहिनि। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ ट्वीट बयान में चयो आहे त शफ़ाफ़ चूंडुनि सां जमहूरियत मज़बूत थींदी। पंजाब जे गवर्नर चौधरी सरवर चयो आहे त 26 मार्च खां पोइ 27 मार्च थींदो ऐं कुझु न थींदो। डिसेंबर ऐं जनवरी में कुझु न करे सघंदड़ अपोज़िशन मार्च में बि नाकाम थींदी। अमेरिकी सहाफ़ी डैनियल पर्ल क़त्ल केस में नामज़द मुख्य जवाबदार उमर शेख ऐं ॿिया जवाबदार सेंट्रल जेल जे रेस्ट हाउस में मुंतक़िल। जेल इख़्तियारनि मूजिबि सुप्रीम कोर्ट जे हुकुम तहत जवाबदारनि जा घर भाती बि साणनि गॾु रही सघंदा। उमर शेख जे वारसनि लाइ 5 कमरा बि मुख़्तस। सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते सरकारी ज़मीननि तां कब्ज़ा ख़त्म करण लाइ ऑपरेशन्स कया पिया वञनि। मलीर में ऑपरेशन खे सियासी रंग ॾियण जी कोशिश न थियणु घुरिजे। हलीम आदिल सेवन में मुंहिंजी साराह करे रहियो हो, हाणे वरी मुंहिंजे वालिद खे बि घटि वधि ॻाल्हाए रहियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह मलीर ऑपरेशन में हलीम आदिल जे सौट जो फार्म हाउस रहण खां अणॼाणाई ज़ाहिर कंदे चयो आहे त लीज़ ते वरितल ज़रई ज़मीन ते कारोबारी सरगर्मियूं नथियूं करे सघिजनि। मलीर जी इंतज़ामिया ज़रई ज़मीन ते कमर्शियल सरगर्मियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो। बान सैदाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर सेनेट इलेक्शन बाबति ऑर्डिनेंस खे खिल जोॻो करार ॾींदे चयो त ऑर्डिनेंस सुप्रीम कोर्ट जे कम में मुदाख़लत करणु बराबरि आहे। सुप्रीम कोर्ट खे अहिड़े अमल जो नोटिस वठणु घुरिजे। मलीर में हद दख़िलनि ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान छिकताण वारो मामिलो। पीटीआई अॻवान हलीम आदिल शेख ख़िलाफ़ केस दाख़िल। सरकारी कम में मुदाख़लत, सरकारी मुलाज़मनि ते हमले ऐं क़त्ल जो इरादो शामिल वधीक 70 माण्हू बि नामज़द। हलीम आदिल शेख केस खे कूड़ो करार ॾींदे चयो आहे त मलीर में अदालती हुकुम जी भञकड़ी कंदे ऑपरेशन कयो वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं नासिर शाह खे इंतकाम तहत करायल ऑपरेशन जो हिसाब ॾियणो पवंदो। मलीर में कब्ज़ा माफिया ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान 548 एकड़ सरकारी ज़मीन ते कब्ज़ो ख़त्म कराए छॾियो। मलीर जे डीसी तरफ़ां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में थियल ऑपरेशन बाबति जारी कयल बयान में दावा। डीसी मलीर चयो आहे त सब डिवीज़न मुराद मेमुल ऐं सब डिवीज़न शाह मुरीद में सुप्रीम कोर्ट जे हुकुम तहत गैर क़ानूनी कब्ज़नि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वियो। रेवेन्यू ऑफिसर्स, एंटी इंक्रोचमेंट फोर्स ऐं पुलिस ऑपरेशन में हिसो वरितो। ख़ाली करायल सरकारी ज़मीन जा तफ़सील सुप्रीम कोर्ट में पेश कया वेंदा। डीसी तरफ़ां शहरनि खे गैर क़ानूनी स्कीम्स में सीड़पकारी न करण जी अपील। मलीर में ऑपरेशन दौरान हलीम आदिल शेख जे सौट तारिक कुरैशी जो फार्म हाउस ॾाहे पट कयो वियो हो। K2 जी चोटी पार कंदे ॿिनि परॾेही साथियुनि समेत गुम थियल मुल्क जे आलमी शोहरत रखंदड़ जबल चाढ़ू अली सतपारा जी ॻोल्हा जारी। हेलीकॉप्टर्स जी मदद सां 7000 मीटर जी ऊचाई ताईं ॻोल्हा कई वई। मौसम ख़राब हुजण सबबि कामयाबी न मिली सघी। गिलगित बल्तिस्तान जे वॾे वज़ीर पारां अली सतपारा जी सलामतीअ सां वापसीअ लाइ क़ौम खे दुआ जी अपील। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अली सतपारा क़ौमी हीरो आहे, संदसि ॻोल्हा पहिरीं तरजीह हुजणु घुरिजे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन ज़रिए इम्तिहान पास कंदड़ 27 इन्वेस्टिगेशन इंस्पेक्टर्स खे ऑफर ऑर्डर ॾियण जो फ़ैसिलो। सिंध जे घरू खाते IG खे ख़त लिखी कामयाब उम्मीदवारनि खे ऑफर ऑर्डर्स ॾियण जी हिदायत करे छॾी।
वॾो वज़ीर मुराद अली शाह 10 फरवरी ते ऑफर ऑर्डर्स विरहाईंदो। लखी गुलाम शाह वेझो 11 इल्ज़ाम हेठि नौजवान ऐं नारी बेदर्दीअ सां क़तल। ॻोठ गाज़ी सईद खानानी में नारी हसीना ऐं नौजवान वहीद कमालानी खे गोलियुनि जो बख बणायो वियो। वाक़े बाद जवाबदार फ़रार, इलाइक़े में 10 का पकड़ियल। न्यू सईदाबाद में 2 धुरनि में छिकताण तां हथियारबंदनि जी फायरिंग। मुसाफ़िर बस में सवार वाटहड़ू नींगर मारिजी वियो। 4 ॼणा ज़ख़्मी। काका ऐं पलाल धुरनि में छिकताण सबबि इलाइक़ो जंग जो मैदान बणियल। मारिजी वियल नींगर जे 12 वरहनि जे असगर जमाली तौर सुञाणप। लाश ऐं ज़ख़्मी इस्पताल मुंतक़िल। दादू जे गरीबाबाद पाड़े में नारी पुरस्कार नमूने फौत। 23 वरहनि जी कोमल पवर जे वारिसनि संदसि मुड़ुस ते क़त्ल जो शक ज़ाहिर करे छॾियो। पोस्टमार्टम कराइण खां इनकार। फोती कोमल जे मुड़ुस जो चवणु आहे त ज़ाल साह जी तकलीफ़ सबबि फौत थी आहे। पुलिस जो चवणु आहे त नारी जो पीउ पोस्टमार्टम नथो कराइणु चाहे। असां छा था करे सघूं? पनो आकिल में बुरड़ा ऐं पिताफ़ी धुरनि में ज़मीनी तकरार जो मीर यहया ख़ान बुलो जी सरपंचीअ में निबेरो। हाजी वज़ीर पिताफ़ी धुर ते 3 करोड़ रुपया ॾंड जी फ़तवा। धुरनि में 5 एकड़ ज़मीन जी मालिकियत तकरार हलंदड़ आहे। कुझु अरसो अॻु पीपल्स पार्टी अॻवान डॉक्टर आफ्ताब सूमरो बि जरगो कयो हो, पर धुरनि फ़ैसिलो तस्लीम न कयो हो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हादिसनि दौरान 6 ॼणा अजल जो शिकार। नवदेरो भरिसां ॼाणियुनि सां ख़ौफ़नाक हादिसो। गॾ गारे सां टकर बाद मोटरसाइकिल सवार 2 नौजवाननि मथां बस चढ़ी वई। मदे जी वासी 2 नौजवान थॾे ते फौत। पोती नौजवान ॼाणियुनि सां गॾु वञी रहिया हुआ। हादिसे बाद शादीअ जूं ख़ुशियूं मातम में तब्दील। खाणोठ भरिसां कार ऐं मज़दा में टकर जे नतीजे में 1 ॼणो फौत, 2 ज़ख़्मी थी पिया। मीरपुर माथेलो भरिसां डंपर जे टकर में मोटरसाइकिल सवार नौजवान फौत। कोटड़ी में रेलवे ट्रैक पार कंदड़ शहरी ट्रेन जे टकर में अजल जो शिकार। स्टील मिल्स मां बरतरफ़ी ख़िलाफ़ मुलाज़िमनि जो घर भातियुनि सूधो। 29 ॾींहं बि मिल्स जे CEO जे घर ॿाहिरां धरणो जारी। एहतिजाज में शरीक पोहरियत शेर मोहम्मद दिल जो दौरो पवण सबबि दम ॾेई छॾियो। वारिसनि पारां स्टील मिल्स इंतिज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। लाड़कानो जी लोहर कॉलोनीअ मां गुज़िरियल ॾींहुं पुरस्कार नमूने गुम थी वियल 2 ॿारनि जा पाणीअ जी खॾ मां लाश हथ। पोतनि में 3 वरहनि जो ग़ुलाम बादशाह ऐं 2 वरहनि जो मुश्ताक शामिल। 2 मासूम ॿारनि जा लाश घर पहुचण ते इलाइक़े में सोग जी लहर। कराची जे इलाइक़े कोरंगी जी बिलाल चौरंगीअ वटां नौजवान जो तशद्दुद थियल लाश हथ। पुलिस जो चवणु आहे त मक़तूल नौजवान जी उमिरि 27 सालनि जे लॻभॻि आहे। संदसि सुञाणप नाहे थी सघी। कुंडरी में गुरबत ऐं घरू अणबड़त आबखात जे वाक़िअनि में रिकॉर्ड इज़ाफ़ो। ॻोठ घंवर ख़ान चांडियो में 17 वरहनि जे सलाहुद्दीन चांडियो पीउ सां कावड़ जी आबखात करे छॾियो। तालके में 2 ॾींहनि दौरान आबखात जी कोशिश जा 6 वाक़िआ रिपोर्ट थिया, जिन मां 3 ॼणा हयाती विञाए वेठा। खिपरो में रोलू ऐं छितनि कुतनि जो आज़ार ख़तमु न थियो। ॻोठ लूण खान में रोलू कुतनि धन ते हमिलो करे 5 रिढूं मारे छॾियूं। 3 ॿकरियूं ॾाढिजी ज़ख़्मी। भाॻियनि पारां कुता मार मुहिम शुरू करण जो मुतालबो। दादू जी डेटा शाख ते ऑपरेशन ख़िलाफ़ रहवासी सरापा एहतिजाज। इंतिज़ामिया ते हिकु तरफ़ो ऑपरेशन करण जा इल्ज़ाम। मुज़ाहिरीन चयो आहे त इंतिज़ामिया मुतबादिल जाइ ॾियण खां अॻु ई घर ड्राहे पट करे छॾिया।